व्हाट्सएप पंहिंजी प्राइवेसी पॉलिसी में तब्दीली शुरू करे सार्फिन के नोटिफिकेशन उमारण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। 8 फरवरी 2021 ताईं सार्फिन के व्हाट्सएप जी नई पॉलिसी लाज़मी क़बूल करणी पवंदी। ॿी सूरत में संदन अकाउंट्स डिलीट कया वेंदा। सोशल मीडिया ते सार्फिन गणती ज़ाहिर कंदे चयो आहे त व्हाट्सएप जी नई पॉलिसी ख़िलाफ़ अॻिते वधणो पवंदो। हलंदड़ हफ़्ते व्हाट्सएप पंहिंजी प्राइवेसी पॉलिसी में तब्दीली जी शुरूआत करे छॾी आहे ऐं एप्लीकेशन जे इस्तेमाल लाइ शर्तुनि ऐं ज़ाब्तनि तोड़े प्राइवेसी पॉलिसी में तब्दीली आणींदे सार्फिन के नोटिफिकेशन्स मोकिलण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। व्हाट्सएप जा नवां ज़ाब्ता ऐं प्राइवेसी पॉलिसी ईंदड़ महीने 8 फरवरी खां लागू थींदा, जेके सार्फिन के लाज़मी क़बूल करणा पवंदा। ॿी सूरत में संदन अकाउंट्स डिलीट कया वेंदा। कंपनी तरफ़ां सार्फिन के उमाणियल नोटिफिकेशन्स में लिखियो वञे थो त व्हाट्सएप पंहिंजी शर्तुनि ऐं ज़ाब्तनि तोड़े पॉलिसी के अपडेट करे रही आहे। नोटिफिकेशन्स में अहम अपडेट्स बाबति ॿुधायो वञे थो त सार्फिन जी डेटा बाबति कंपनी जो अख़्तियार वधी वेंदो ऐं कारोबारी इदारे फेसबुक जी सर्विसिस के इस्तेमाल कंदे व्हाट्सएप चैट्स के स्टोर ऐं मैनेज करे सघिबो ऐं फेसबुक बि व्हाट्सएप के पंहिंजे ॿियनि सर्विसिस सां ॻंढे सघंदो। व्हाट्सएप जी हिन तब्दीली ते अक्सर सार्फिन नाराज़ आहिनि, जेके समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते पंहिंजी कावड़ जो इज़हार बि करे रहिया आहिनि। सेल्वा दोराई नाले ट्विटर सारिफ़ लिखे थो त व्हाट्सएप नई प्राइवेसी पॉलिसी में तब्दीलियूं इन खे मैसेजिंग, कॉलिंग, स्टेटस, ग्रुप्स जे नाले ते ग्रुप डिस्क्रिप्शन समेत अदायगियुनि या बिज़नेस फीचर्स, प्रोफाइल फोटो, अबाउट जी ॼाण ऐं लास्ट सीन जमा करण जी पहुच ॾियनि था। हिक ॿिए तहा नाले सारिफ़ लिखियो त व्हाट्सएप ख़िलाफ़ अॻिते वधणो पवंदो। आयशा नाले सारिफ़ चयो त छा व्हाट्सएप जी नई पॉलिसी सां इतफ़ाक़ करण वारी आऊं अकेली आहियां, मूंखे मैसेज पढ़णु घुर्जे हा। ज़ेडे नाले ट्विटर हैंडल हिक मेम्स शेयर कंदे लिखियो त माण्हू व्हाट्सएप बाबति गणती जो शिकार आहिनि ऐं आऊं उन्हनि खे ॾिसी रहियो आहियां। दामन नाले सारिफ़ लिखियो त व्हाट्सएप प्राइवेसी पॉलिसी तब्दील करण बाद मार्क ज़करबर्ग चयो त डिजिटल दुनिया में प्राइवेसी हिकु दोखो आहे। केतिरनि ई सालनि खां व्हाट्सएप कतब आणींदड़ सार्फिन खे एप्लीकेशन जो इस्तेमाल बरक़रार रखण लाइ 8 फरवरी 2021 ताईं लाॻापियल शर्तुनि ऐं ज़ाब्तनि सां इतफ़ाक़ करणो आहे।